अस्सलाम वालेकुम नाज़रीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों अपडेट जो सिलसिलो जारी है। काज़ी अमद का ख़बर शामिल कंदा हलूं तो काज़ी अमद में सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह मेकारो शाख ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इनिशिएटिव वठी इहो फ़ैसिलो कयो वियो त पंहिंजी मदद पाण तहत हिते लिफ्ट कढी हिन बंदक मां पाणी चुपायूं। असां इहा साॻी गुज़ारिश उनजी शुरूआत साईं कुर्बान शाह उनजी शुरूआत कई आहे। पाण पहिरीं लिफ्ट खणी आयो आहे। इंशाल्लाह सुभाणे हिन इलाइक़े जा ॿियनि मुअज़्ज़िज़िन बि जिन वाइदो कयो आहे असांजी रिथ आहे त घटि में घटि 20 लिफ्टुनि ताईं हिते खणी अचूं त जीअं वधीक हिते ॻोठ वधीक न ॿुॾनि। इहो आहे इरादो। उन करे उनजी अॼु शुरूआत कयूं था। इंशाल्लाह अलाह साईं मदद कंदो। अॼु पहिरीं लिफ्ट शुरू करियूं पिया। हींअर लाइट ख़तम थी वई आहे। को सोलर ते हलाईंदो, को डीज़ल ते हलाईंदो। मुख़्तलिफ़ दोस्त पंहिंजे ख़र्च ते असांजी मदद करे रहिया आहिनि। इंशाल्लाह इहा कोशिशि कयूं। उन खां सवाइ मुंहिंजी डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि इदारनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन्हनि बि माज़ीअ वांगुरु आसरा ॾिना आहिनि त न असीं कुझु न कुझु करियूं था, पर उन आसरनि में इन्हनि ते आयासीं जो हितां हज़ारे एकड़ माण्हुनि जूं ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि। केतिरा माण्हू दरबदर थी विया आहिनि। उन करे हाणे यकीनन उमेद रखूं था, पर उनखे आसरो असां लाहे पंहिंजी मदद पाण ते हिते लिफ्ट जो कमु शुरू करे रहिया आहियूं। इंशाल्लाह अलाह साईं असांजी मदद कंदो। ओड़े पाड़े जा दोस्त मदद कंदा। असीं सिंध हुकूमत खे ऐं डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया खे चिता था ॾियूं जेकॾहिं 2 ॾींहंनि में हिन कम में असांजी शिरकत नथी करे ऐं हितां जे पाणीअ जी निकालीअ में अची पंहिंजी कमान नथी वठे ऐं पंहिंजो अची इन में मददगार नथी थिए, यकीनन तौर ते हिन इलाइक़े जा माण्हू ही मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल पर काज़ी अहमद शहर ऐं ही असांजी गोराम मरी या असांजो बहावल शाह या मीकारे ढोरे जा मुतासिरीन माण्हू या ओड़े पाड़े जा माण्हू जेके ॿीहर मुतासिर आहिनि, असां मजबूरन 48 कलाकनि खां पोइ परीहं 11 बजे काज़ी अहमद बाईपास ते शुगर मिल जे भरिसां एहतजाज करे उन वक़्त ताईं बीहंदासूं जेसि ताईं अची हिन लिफ्ट स्कीमूं अची पाण लाइ या को मुतबादिल कढे। असीं चाहींदासूं त ही जेको ढोरो आहे जेको मथां खां काज़ी अहमद खां अचे पियो इनखे फितरी अंदाज़ में वापसि ओतिरो बहाल कनि। भले पोइ हितां निकालो निज़ाम सवलो कनि, पोइ भले उनखे तेज़ कनि, पोइ यकीनन तौर ते हिते जा माण्हू परेशान न थींदा। पर जेकर हितां जो निकालो निज़ाम न आहे ऐं हुनखे तेज़ कयो वेंदो त बाक़ी रहियल सहल आबादियूं ॿुॾंदियूं। उन करे असां नेक नीति सां सभई दोस्तनि जे सहकार सां हितां कोशिशि करे प्रोग्राम ॾिनो आहे। उमेद त दोस्त जेके आहिनि उहे कम खे लॻी विया आहिनि। सुभाणे तव्हांखे कुझु न कुझु लिफ्टुनि में इज़ाफ़ो नज़र ईंदो ऐं परीहं जे एहतजाज जी तयारी लाइ असांजी टीम राब्ता मुहिम सभिनी ॻोठनि में निकिरे थी। इंशाल्लाह उन्हनि में हज़ारे माण्हू अची पोइ एहतजाज कंदासूं। न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया पर सिंध ऐं पाकिस्तान लेवल ते ख़बर पवंदी त कीअं नालाइक़ नाअहल ऐं बेईमान हुक्मरान ऐं इंतज़ामिया असांखे हथ सां ॿोड़े रही आहे ऐं उन जे ख़िलाफ़ अवामी एहतजाज यकीनन पुरअमन हूंदो। पर न पुरअमन एहतजाज में जेकॾहिं का पुरतशद्दुद जी का सरकार का कोशिशि कई त उनजा ॾोही पाण। सैयद ज़ैन शाह ॻाल्हाईंदे चयो आहे त 48 कलाकनि में मेकारो जे पुछड़ी ते सरकारी लिफ्टूं हणी पाणी नथो कढियो वञे त आचर ते 11 बजे काज़ी अहमद नेशनल हाईवे बंदि कंदासीं। तेसिताईं एहतजाज जारी रहंदो जेसीं मेकारो ते मशीनरी नथी लॻाई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कंदासीं। एहतजाज जो दाइरो वसी थी वेंदो।